ख़बर तमाज़ा शेयर कयो पिया नाज़रीन। दड़ो मां दड़ो चोरनि जे निशाने ते आहे। चोर मस्जिद में क़ीमती सामान चोरी करे विया आहिनि। मुख़्तियार खोखर जी रिपोर्ट मूजिबि दड़ो शहर हिकु दफ़ो ॿीहर चोरनि जे निशाने ते अची वियो। ज़ालिमनि ख़ुदा जे घर खे बि बख़्श न कयो। चोर उस्मानिया मस्जिद मां जनरेटर, बैटरी, लाउड स्पीकर, एम्पलीफायर समेत ॿियो क़ीमती सामान चोरी करे विया आहिनि। दड़ो पुलिस ऐं शहर जा चौकीदार अघोर निड़ सुतल आहिनि। दड़ो शहर के वार्ड नंबर 2 में सरकारी अस्पताल लग उस्मानिया मस्जिद में नामालूम चोर दाखिल थी करे जनरेटर, बैटरी, लाउड स्पीकर, एम्पलीफायर ऐं ॿियो सामान चोरी करे विया आहिनि। जॾहिं त शहरनि जे जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ मुक़ररु कयल चौकीदार ऐं दड़ो पुलिस ॾोहारियुनि जी कार्रवाइनि खां मुकमल तौर ते बेख़बर बणियल आहे। उन सिलसिले में उस्मानिया मस्जिद जे मुतवली फ़कीर शेर मोहम्मद मेमण प्रेस क्लब दड़ो जे साविन खे ॿुधायो त ज़ालिम चोरनि ख़ुदा जे घर खे बि बख़्श नाहे कयो। टाउन पारां मुक़ररु चौकीदारनि ऐं पुलिस जी नाअहली सबबि उस्मानिया मस्जिद मां सामान चोरी थियण जो ही ॿियो वाक़ियो आहे। हुन चयो त शहर में कानून जी हुक्मरानी न हुअण सबबि ॾोहारी ऐं लोफरनि जा टोला सॼे राति शहर में घुमनि था, पर केर बि खेनि रोकण लाइ तयारु नाहे। हुन सिंध हुकूमत ऐं पुलिस जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त उस्मानिया मस्जिद समेत शहर मां थींदड़ ॾोही वारदातुनि खे बुंजो ॾियण लाइ फ़ौरी क़दम खंया वञनि।